ईरान जी आला क़यादत अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जी उन दावा खे सख़्तीअ सां रद्द करे छॾियो आहे जंहिं में हुन चयो हो त तेहरान जी क़यादत अंदरि इख़्तिलाफ़ मौजूदु आहिनि। ईरान जे सदर मसूद पेज़ेशकियान, परॾेही वज़ीर अब्बास इराग़ची ऐं पार्लियामेंट जे स्पीकर मोहम्मद बाक़िर कालिबाफ़ सुप्रीम नेशनल सिक्योरिटी काउंसिल सां गॾिजी सोशल मीडिया ते हिकु गॾियल पैगाम जारी कयो आहे। हिन पैगाम में चयो वियो आहे त ईरान में को बि इंतिहा पसंद ऐं विचथिड़ो नाहे, सभई ईरानी ऐं इनक़लाबी आहिनि। गॾोगॾु इहो बि चयो वियो आहे त सॼी क़ौम सुप्रीम लीडर जी क़यादत में मुकमल इतिहाद सां दुश्मन जो मुक़ाबिलो कंदी ऐं खेसि पंहिंजी जारियत ते पशेमान करण ते मजबूर कंदी। ईरान जे नायब सदर मोहम्मद रज़ा आरिफ पिणु हिन मौक़िफ़ जी हिमायत कंदे चयो आहे त ईरान इख़्तिलाफ़नि जी सरज़मीन न पर इतिहाद जो क़िलो आहे ऐं क़ौम हिकु जिस्म हिकु रूह वांगुरु आहे। ॿिए पासे ईरान जे सुप्रीम लीडर हिकु लिखत वारे पैगाम में ईरानी अवाम जी हर सतह ते इतिहाद जी साराह कंदे चयो आहे त हिन इतिहाद दुश्मन खे नुमाया तौर ते कमज़ोर कयो आहे, क़ौमी यकजहती मुख़ालिफ़ क़ुवतुनि जे मंसूबनि खे नाकाम बणाए छॾियो आहे ऐं इहो इतिहाद वधीक मज़बूत थींदो ऐं दुश्मन खे कमज़ोर कंदो। हिन दुश्मन जे तरफ़ां हलंदड़ नफ़्सियाती जंग तरफ़ इशारो कयो ऐं ख़बरदार कंदे चयो त मीडिया ज़रिए अवाम जे ज़हननि ते असरु विझण जी कोशिश कई पई वञे त जीअं क़ौमी इतिहाद ऐं सलामतीअ खे नुक़सानु पहुचाए सघिजे। हुन अवाम खे अपील कई त अहिड़ियुनि कोशिशुनि खां होशियारु रहनि। इन खां अॻु सदर ट्रंप इहो बि चयो हो त ईरान जो सभ खां वॾो मसइलो इहो आहे त खेनि पाण ख़बर नाहे त संदनि अॻुवाण केरु आहे ऐं हुन इहो बि इल्ज़ाम हयो त तेहरान में विचथिड़ा ऐं इंतिहा पसंदनि जे विच में शदीद तकरार जारी आहे।